नंबर पहिरे ते उन्हनि तालिबनि खे लख लख मुबारकूं हुजनि जिन खे अल्लाह साईं अॼु हेड़े दिलबर जो ताज नसीब कयो आहे। ये जेके तव्हांजे साम्हूं असांजे साम्हूं ये दिस्तार वारा ॿाड़ा आहिनि, ये इएं गुलाब जा गुल तैयार न थींदा। इन्हनि गुलाब जे गुलनि जे तैयारीअ में तमाम घणनि जी मेहनत शामिल हूंदी आहे। हिन दौर में नंबर पहिरें ते उन गरीब अब्बे जी मेहनत शामिल आहे जेको गुरबत मिसकीनीअ जे बावजूद पुट खे ईअं नथो चवे त मूंसां गॾु कमाए त 800-900 ॾियारी खणी ईंदे, ईअं नथो चवे सभी आमदनी पाण खे कोन्हे, न दुकान आहे न धंधो आहे न दाड़ी आहे, त भला तूं मूंसां गॾु हुज। बच्चे खे अबो चवे थो, मां लफ़्ज़ चवंदो आहियां, बच्चे खे अबो चवे थो पुट अञा लिंग कमाइण जहिड़ा आहिनि, अञा मुंहिंजा लिंग कमाइण जहिड़ा आहिनि, अञा हॾनि मां कमु वठंदुमि, तोखे मां सिर तगारीअ जे करे वॾो न कयो आहे, तोखे मां पढ़ाई नौकरीअ जे लाइ वॾो न कयो आहे, तोखे पंहिंजे पघर जी हलाल कमाई खाराए करे इन जे लिहाज़ सां वॾो कयो आहे त पुट उहो कॾहिं ॾींहुं ईंदो जो मां ॿुधां त अॼु फलाणे ग़रीब जो पुट क़ुरान जो हाफ़िज़ थियो। पुट इहो कॾहिं मूंखे ॿुधाईंदे पोइ जॾहिं ग़रीब मिसकीन अबो इन नियत सां इन पंहिंजे बच्चे सां महिनत कंदो आहे। मां भी 26 सालनि खां ये मंज़र ॾिसंदो थो अचां। तव्हां ॾिसंदव शादीअ में अबो पुट सां गॾु हूंदो आहे खिल ख़ुशीअ में, पर दिस्तार में ॾिसंदव त ग़रीब अबो परे खां बीठो ॾिसंदो, अखियुनि में पाणी हूंदुसि। बाबा तुझे अखियुनि में पाणी छो आहे? अॼु त तुझे पुट खे रब हेड़ी दौलत नसीब कई आहे, अवा तुझे बच्चे खे अल्लाह साईं क़ुरान जे ताज सां नवाज़ियो आहे। अॼु त तूं वेझो अचु न, परे खां पंहिंजे बच्चे में दीद थी, उन्हनि दिस्तार कराईंदड़नि जे हथ में दीद थी, उन्हनि जे मत जेको मथे ते हथ रखनि था उन मथे वारे हथ में दीद थी, वेझो छो नथो अचे? त इहो ई जवाब ॾींदई त रोअण जो सबब इहो आहे त मां सॼी ज़िंदगी कयूं थमांसि नाफ़रमानी, मां सॼी ज़िंदगी कया थमांसि गुनाह, मां सॼी ज़िंदगी चयो न वतो थी मांसि, एॾे मां नालाइक, एॾे गुनाहगार, एॾे ऐबदार सां एॾी महिरबानी कई जो मुंहिंजो पुट हाफ़िज़ थी वियो। इन नेमत जे चवंदो त मां लाइक़ न हुयुमि, इन महिरबानीअ जे दरी बंदि कयो त आवाज़ जनरेटर जो छा जो आवाज़, ये थोड़ो दरी बंद करो, हे भी ॾेई छॾियो थोरी बंदि न थिए। वो गरीब मिसकीन तोखे ईअं चवंदई त मां एॾे उन जे महिरबानीअ जे लाइक़ न हुअमि, पर जेका महिरबानी कई थे चवे तो मां इहा ज़बान सां बयान भी नथो करे सघां। मां पंहिंजे नंढे ज़हन, थोड़े नंढड़े इल्म, तालिबुल इल्म जे हैसियत में हिक ॻाल्हि सोचींदो आहियां
अब हे जेके भी कुरान पाक जा हाफ़िज़ थिया न कदे भी तवा के ये मिनिस्टरन जा पुट दिठा थव सखर जे के मिनिस्टर जो पुट हाफ़िज़ थे सखर जे के मिनिस्टर जो पुट आलिम थे इनन के इया शे नसीब शाजे करे इया इनन जे बच्चन के दौलत नथी मिले रेड़े वारे जे पुत्र के दौलत मिले थी सिर तगारी खणंदड़ जे बच्चे के इया दौलत मिले थी पराए दुकान ते बुहारी दई करे बच्चन जे पेट पालींदड़ के इया दौलत मिले थी सजी सजी रात शहर जे दुकानन जी चौकीदारी कंदे ओजागा कंदे उन जे बच्चे के या दौलत मिले थी शो मुझे नंढे ज़हन में मोट इन जो इहो हिसाब आ दलील आ त अल्लाह जडे कुरान पाक नाज़िल कयो हो उन टाइम ते नाज़िल थियल जे महबूब के कुरान पाक मिलियो हो वो मिठड़ो मोहम्मद पान यतीम अवा केरो महबूब सही यतीम भी हो जैके अल्लाह सही कुरान पाक दिनो हो वो मिस्कीन भी हो गरीब भी हाँ सही महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी मुबारक ते नजर कर अम्मी आशा रजी अल्लाह ताला ना फरमाए थी बब महीनों 15 दिन मिठड़े मोहम्मद करीम जे घर में मानी को न पचंदी हुई मानी न पी पचे जय महबूब जे मथा एडियो मेहरबानियों थियूं घर जी पोजीशन गुरबत वारी जडे अल्लाह सही कुरान पाक यतीम मोहम्मद करीम ते नाज़िल कयो मिस्कीन मोहम्मद करीम ते नाज़िल कयो गरीब मोहम्मद करीम ते नाज़िल थियो मालूम थियो हे दिल भर आयो ही गरीबन जे पुखे में आ पैसे वारन जे महबूब सही जा जेके शागिर्द हा महबूब सही वटो जेके तालिब इल्म कुरान पाक पढ़ी विया उन्हनि जे ज़िंदगीअ ते नज़र कर वेलन जा वेला बुख ते वेठा हूंदा बुख जे करे बेहोश थी वेंदा पर महबूब मुस्तफा करीम जे मदरसे को भॼण जे लाइ तैयार न हूंदा असांखे सभु कुझु थो मिले असांखे सभु कुझु थो मिले असा पान मदरसे में साहिबीन साजे मदरसे में बोरची करे करे मोकलते वनी पान जेड़ा तेरा चावर चाड़ींदा से जेड़ी तेरी मानियो कंदा से जेड़ो तेरो बोड़ कंदा से ए उन टेम ते पांजो तजुर्बो बुधा उन टेम ते जेका कदे कदे दाल होंदी अजो के शोरन के दाल दे त पन्ने जे रोडन ते हारींदा जल्दी नेट ते दींदा त हेड़े खाधे ते असा के मुला मारन था पिया ओ मुसलमानो तवज्जो तक्यो कलामुल्लाह गरीबन जे पुखे में आयो आ मिस्कीनन जे पुखे में आयो आ उन महबूब जे तालिबन जे जेकरे जिंदगी ते नजर कंदे त महबूब संजा तालिब बुख जे करे वेचारा बेहोश थी वेंदा कोई न बारन के बस कराई नहीं तवज्जो कर मार्द कर पहुंचाया तहे नसीब पुखो गरीबन जो आ ओ गरीबो जेकरे तवा के दुनिया नाए पर अल्लाह कुरान जेरी दौलत तवा जे नसीब में दई छडिया हाने रमजान मुबारक जे महीने में नजर कजो उन रेड़े वारे जो पुत्र मुसल्ले ते बीठो हुंदो गरीब जो पुत्र मुसल्ले ते हुंदो
सिर तगारी खण वाले जो पुत्र मुसल्ले ते हुंदो अरब खरब पति ठेकेदार जमींदार पोयों बीठो हुंदो वो पोयों बीठो हुंदो गरीब जो पुत्र अगे भी अल्लाह समझावई तो त असली इज्जत वलिल्लाहिल इज्जतु वलिरसूलिही वलिल मोमिनीन असली इज्जत हजरत अब्दुल्ला बिन मुबारक हजरत अब्दुल्ला बिन मुबारक वक्त जो वडो वलीउल्लाह बिया त वडो आलिम बिया हजरत अब्दुल्ला बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह जे टेम ते काबतुल्लाह जे तवाफ जे लाए पहुंचे कादे काबतुल्लाह जे तवाफ जे ला पहुंचे त मथो बादशाह पंहिंजे न्याणीअ सां गॾु वेठो आ न्याणी पंहिंजे अबे बादशाह को थी पुछा करे अब्बा ॾे त ख़बर हे कहिड़ो बादशाह थो अचे जंहिंजो अवाम हथ ॾियण जे लाइ परेशान आ चवे थी चइबो त तोखां वधीक इहो ई बादशाह आ अब इहो कहिड़ो बादशाह आ हे सॼो अवाम छड़ो हुनजे दीदार जे लाइ छड़ो हथ ॾियण जे लाइ परेशान आ अल्लाहु अकबर तवज्जो त कर उन टेम ते बादशाह खे इहा ॻाल्हि न वणी छा थो थी वञे तोखे चयो हुनो 3 बजे जलसो ख़त्म थींदो हलाइण दा 5 ने अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यद ओ मुसलमान तवज्जो कर जेको मां तोखे जुमलो ॿुधाइणु चाहियां कुरान वारे जो मकाम तोखे ॿुधाइण बाबा ॾे ख़बर वॾो बादशाह त इहो थो लॻे जेतिरी इन जे ख़ल्क़ कढया तू भी वेंदो आ पर तुझे एडी ख़ल्क़ कढ न हूंदी आ माण्हू त एॾे हथ ॾियण जे लाइ परेशान दीदार करण जे लाइ परेशान बादशाह मिड़ई ॻाल्हि खे टाल मटोल करे चए इहे हिकिड़ो मौला हिकिड़ो मौलवी आहे अहिड़ो वॾो हिकिड़ो जी हाणे चवंदा आहिनि त इहे रमज़ान में ज़कात त असां खां ई वठंदा आहिनि न पोइ तव्हां वरी कहिड़ी पंहिंजी तव्हां बि त पिणव जे नाले ते ॾींदा आहियो न था ॻाल्हायो हा तव्हां जो चओ था त भाई इहे ज़कातूं बि असां खां वठंदा आहियो ओ मुसलमान उन टेम ते न्याणी थी चवेसि बाबा जेको बि तूं लफ़्ज़ चवे पर मां थी सम्झां त हक़ीक़ी बादशाह इहो आहे जंहिंजे ख़ल्क़ कढया जंहिंजे हथ जे चुमण जे लाइ माण्हू परेशान आहिनि इहा इज़त छाजे करे पई मिले हा वाह वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिही वलिल मोमिनीन महबूब जे दौर में सरदारन वडेरन ऐलान करे छॾिया महबूब जे दौर में सरदारन वडेरन ऐलान करे छॾिया कहिड़ा ऐलान कया ला तुलफिकू अला मल इंद रसूलिल्लाह एक बे के चल पा जेके महबूब मोहम्मद करीम वटि तालिब था पढ़नि एक बे के चवण लगा जेके महबूब मुस्तफा करीम वटि तालिब था पढ़नि इन जे मथां ख़र्च न कयो इन जे मथां ख़र्च रोकिन पिया ख़र्च न कंदो उनखे मानी भाॼी न मिलंदी त पाणे मिठड़े मोहम्मद वटां भॼी वेंदा क़ुरान वारनि ॿियनि खे भॼाइणो सिखियो आहे पाण भॼणो हा साईं क़ुरान वारनि ॿियनि खे भॼाइणो सिखियो आहे पर क़ुरान वारनि पाण निकिरणो भॼणो अल्लाह अकबर उन टेम ते खाधा बंदि कयूं पीता बंदि कयूं लटा कपड़ा बंदि कयूं
पर सदको वना महबूब मुस्तफा करीम जेड़े शफीक उस्ताद जे मथा महबूब जेड़े बाझारे उस्ताद जे मथा हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे शागिर्दनि खे चवंदा ओ मुंहिंजा शागिर्दो जेका तकलीफ़ तव्हां खे आ उहा तव्हां खां वधीक तकलीफ़ मां मुहम्मद करीम खे आ। मुंहिंजा शागिर्दो छड़ो तव्हां खे तकलीफ़ न आहे पर मां मिठड़े मुहम्मद खे बि तव्हां खां छड़ो तव्हांजे साम्हूं हिकिड़ो वाक़ियो बयान कयां। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के घड़ी पल भी छॾण वारो सहाबी शागिर्द परे परे न वञण वारो जंहिंजो नालो सोणो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु पयो महबूब वटि पढ़ंदो पयो सबक पचाईंदो हदीसूं यादि कंदो। अहिड़ो बि मरहलो आयो जो सोणो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु बुख जे करे बेहोश थी वियो। बुख जे करे अल्लाह अकबर हेॾे सोणे अबू हुरैरा के बुख जा दौरा उन जा दौरा होॾे महबूब मुस्तफा करीम से जा ॻोढ़ा जेके अल्लाह कबूल करे वता। अल्लाह कबूल करे महबूब जे कदे तुझे तालिबन के तकलीफ या तो महबूब मोहम्मद करीम जे अखियुनि मां ॻोढ़ा था वञ ओ मुंहिंजा हबीब मां इंतज़ाम करे थो जाए। इंतज़ाम असां को तजुर्बो मदरसनि जो पुछा कयो न बाबा असां को मदरसनि जो तजुर्बो पुछा कयो जॾहिं बोरची चवंदा न कुझु बि कोन्हे बाबा तूं कीअं थो चवें मदरसे में वेही शिकायत थो करें त कुझु बि न आहे। बोरची चवंदो पचाइण जे लाइ कुझु कोन्हे ज़बान ओॾो निकिरंदी वरी ओॾो महिरबानी थींदी को न को कारगर वारो ईंदो सही ख़ैरात कई जे उहा देग खणी आया काथे लाहियो कीअं थो चवें त बुख मरदा आवाज़ आई कीअं थो चवे 11 महीना भले असां मुल्क खे गारियूं ॾे रमज़ान में मगरिब जे टाइम ते हरू भरू असां लाइ यारी रखंदो न ॻाल्हि आवाज़ आई 11 महीना गाड़ी ॾे पर रमज़ान में मगरिब जे टाइम ते मुला गोले लहंदो न। ओ मुसलमान तवज्जो त कर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा वही विया होॾे रब करीम इंतज़ाम कहिड़ो हिकिड़ो प्यालो खीर जो भरजी आयो। छा भरजी आयो हाणे महबूब जा तालिब 60-70 ऐं प्यालो इंसान जी तबियत आहे। सोणो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु पहुचे समूर खां वधीक बुख मूंखे तकलीफ़ मूंखे चवे तो मुंहिंजी दिलि चयो त महबूब खे ख़बर आहे मिठड़ो महबूब मुहम्मद करीम मूंखे सॾु करे ॾींदो अबू हुरैरा तूं पीओ पर आका फरमायो त छड़ो अबू हुरैरा न मोकिलियो हिकु थणे पूरत समूरनि जी कंदो जंहिं मोकिलियो आहे पूरत बि न त ख़बर न 70 तालिबन 60 तालिबन त 60-70 प्याला मोकिले हा न। अल्लाह सही तोखे मूंखे तवक्कल तो सेखारे चए थो अला रब्बिहिम यतवक्कलून चवे तो तवक्कल त कर। अल्लाह अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो पान वटि प्यालो घुराए करे उन प्याले में पंहिंजी पाक लिब मुबारक लगाई आ उन में बेड़ो तां भई था लोड़ियो मसाला महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन प्याले में पंहिंजी लिब मुबारक लगाई
आका जे लिब मुबारक जे मौजूदन दे वञबो त अलाए काथे पहुचबो। हां साईं, हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम लिब मुबारक लगाए करे ओपर करे पांजे शागिर्द अबू हुरैरा के सॾु था कनि। ओ अबू हुरैरा चए थो जी मुंहिंजा साईं। चए साईं समझी वियो आहे त बुख मूंखे आहे, इन जे करे साईं सॾु। सोणो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु आयो। ओ अबू हुरैरा प्यालो वठो, मशहूर हदीस आहे, तव्हां आलमन सगोरन खां ॿुधंदा रहंदा हो। अबू हुरैरा चवे थो मां प्यालो वरतो, प्याले वठण खां बाद में वरी हुक्म ॿियो थी वियो, अञा हथ में न मिले हां त बि ख़ैर हो, अब ॿियो को विराया तरी बि घेरो, हथ बि मुंहिंजे में आयो ऐं मूंखे हुक्म थियो त अवल ॿियनि खे पीआर। अवल योसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा। अल्लाह से कलाम अल्लाह जो सबको सेखारियो हकीकी मोमिन हुआ जेको अवल ॿिए जो भलो चाहे बाद में पंहिंजो भलो चाहे। अवल चवे मुंहिंजो भाव मुंहिंजो भाव मुंहिंजो भाव। अब हिन दौर में को अहिड़ो आहे? हिन दौर में को अहिड़ो थी सके तो मां ग़लति तो जां, बाक़ी मां हिकिड़ी ॻाल्हि ॾिसंदो आहियां, मां चवंदो आहियां अॼोकी शादियुनि में वञण बि हिकिड़े लिहाज़ सां गुनाह थी वियो आहे। मां सॼी ॻाल्हि कयां मथां चवंदो मुला अजीब फतवा ॾिनी। शादियुनि में वञो न, हिकिड़ो ॼणो हूंदो पर सॼो ई ढूंगो हिकु प्लेट में लाहींदो, खाए भले हिकु बूटी पर ढूंगो, छो त हुनजी प्लेट में दीद न हूंदी, हुनजे पावत में दीद हूंदी त 5000 जो ॼाण त कुझु हां त साड़ियासीं न, हुनजी दीद प्लेट में। हाणे ॿुधाए इन दौर में जाॾे मां खावां मां खावां मां खावां, ॿुधाए त पोइ बचंदासीं? हा साईं, मां थोरो विच ते ॿियो बि जुमिलो चई वञा, थी सके तो मां ग़लति हुजां। रमज़ान शरीफ़ में जंहिंखे तव्हां तस्वीर ॾिसो ऐं दस्तरखाने जे चौधारी घुमे, इहो अस्तगफिरुल्लाह न पढ़ंदो अथव, ॾिसंदो आहे त मच्छी ऐं गोश्त काथों पियो आहे, न त क़ुरानी तूं कुंड में वेही अस्तगफिरुल्लाह पढ़, न दस्तरखाने जे चौधारी जो। दस्तरखाने जे चौधारी अस्तगफिरुल्लाह न आहे, माना मच्छी ऐं गोश्त ॻोल्हिड़ो आहे असां वटि। अलाह ख़ैर करे, मूंखे हिकिड़े दोस्त मोकिलियो वीडियो, मूंखे ॾाढी खिल आई। मेले में हमरा बीठो आहे, राग तो हले तस्बीह तो पढ़े, काथे? अरे खुदा जी रहमत वसई, तस्बीह हिकिड़ी केॾी भली शइ आहे, अल्लाह अल्लाह जो नालो वठबो आहे, उहो तूं मेले में तो पढ़े। माना हाणे असां वटि थी वई आहे, मां हीअं बि ॾिठो आहे चङनि भलनि खे, मां हेॾे होॾे न वेंदुमि साहु न वञेव, वेठा अटकल थियो बस ॼण त लुकीअ ते साहु अथव। निमाज़ में भी बाह में तस्बीह विझी पोइ था पढ़नि। हा वाह, मां त ॾिठो आहे तस्बीह पढ़ंदा वेठा, कचहरी बि हलंदी, कचहरी बि तस्बीह पढ़बी, पर बोतल आई त बि खॿे हथ सां पीअंदा, पाणी आयो तॾहिं बि नथा ॻाल्हायो, साहु त अथव नी की न अथव? बोतल मानी सभु कुझु खॿे हथ सां, पर तस्बीह हा तस्बीह वो मां हीअं चवंदो आहियां इहा तस्बीह त माना अञा घणो फंड बचो आहे। चुप थी वियो, अलाह सही सम्झ ॾे, आमीन चओ। ओ मुसलमानो तवज्जो कयो, मां पंहिंजे बयान खे पूरो थो कयां। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शागिर्द अबू हुरैरा, अबू हुरैरा शागिर्द हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अञा मां ॻाल्हि ही काई शुरू न कई, चौधारी उथणु शुरू थी वियो, मां नथो सम्झां। असां तव्हांजे आसरनि ते इस्लामाबाद तकड़ में ऐलान थोरो ई कंदा आहियूं, हा वाह, असां तव्हांजे आसरनि ते तकड़ में अहिड़ा वॾा ऐलान। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला न के महबूब साईं चो अबू हुरैरा बिस्मिल्लाह पढ़ी करे समूरन के प्यार। दिल में सोचींदो हूंदो त यार हाणे प्यालो हिकिड़ो
सभिनी जे लाइ हुकुम आहे, पर इहो बि यकीन हूंदसि जेको जंहिं हथ सां ॾियण वारो आहे इहो हथ खुटण वारो। अबू हुरैरा तो चवे मां समूरन खे पीरियों खां वठी करे पियाड़ो शुरू कयमि। 60-70 महबूब जा तालिब खीर पी विया। जंहिं ते मथे नज़र कई मांस प्यालो उएं ई भरियो पियो आहे। प्यालो उएं प्यालो भरियो पियो आहे। हाणे महबूब फरमा अबू हुरैरा समूरन जी ओभर पीओ। समूरन जी ओभर असां त हथ बि ॾींदासीं त कपिड़ो चढ़ियल हूंदो मथां बीमारी न विचड़े। अड़े तोखां वधीक बीमारी ॿियो कंहिंमें आहे? तोखां वधीक बीमारी कहिड़ी आहे? असां नक ते इहो कपिड़ो चाढ़े छॾींदासीं, परे परे खां दुआ सलाम, वरी इहे बकाया बि भॼी वेंदो। हल छॾियूं सा, हा बकाया बि भॼी वेंदो, मां सम्झां थो। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु चवे तो सभु पी विया, प्यालो बची पियो। मूंखे महबूब फरमा अबू हुरैरा हाणे तूं पीओ। ईअं न चए त मां ओभर छो पिया, मां ओभर। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु चवे तो मां खीर पीतो। साईं फरमायो वरी ॿियो दफ़ो बि पीओ। ॿियो दफ़ो बि पीतो। चए तो साईं चयो टियों दफ़ो बि पीओ। टियों दफ़ो बि पीतो। अबू हुरैरा पीओ। साईं हाणे हेसि ताईं भरिजी चुको आहे। साईं हाणे नक खां बि निकिरी ईंदो। इहो तव्हां आलमनि खां नुस्ख़ो ॿुधो हूंदो, तवजह कर त छड़ो रमज़ान में तरावियूं छो थियूं, ॿियनि महीननि में तरावियूं न आहिनि? सुवाल सम्झो था? छड़ो तरावियूं रमज़ान में छो, ॿियनि महीननि में? नुक़्तो ॿुधी वञाए। अल्लाह साईं ॾिठो त हे मग़रिब वारे टेम ते सॼे ॾींहं जी कसर कढंदो, हे रोज़े वारे टेम ते सॼे ॾींहं जी कसर कढंदो। सॼी मस्जिद भरियल हुजे पर पोइ बि थांव ख़ाली वेंदा। हाणे इहो एतिरो जो पेट भरिजी वियो, पोइ हाणे इहो सुबुह ते त वरी चवंदो त कुझु न वणंदो। रब फरमाए थो खैर आहे, 20 रकातूं तरावियूं पढ़ो, हेठि मथे थी त सॼो ई भाव खाओ ख़ाली, सॼो ई थांव 20 पढ़ तवारो सॼो ई थांव, वरी सुबुह जो उथ वल मुंड वरी। पर हाणे त पाण वटि रोज़ो बि फैशन आहे, रोज़ो रखी सुम्हूं त वरी सांझीअ जो उथ, अहिड़े सदको वञे। अलाए कहिड़ा कहिड़ा नवां नवां नमूना निकिता। हा साईं, मोबाइल वारा था चवनि त जेको असांजे मई रमज़ान में पैकेज हलनि था, हूअं एतिरा पैकेज रमज़ान रब ॾिनो त शैतान सां विड़ो। असां था चऊं त शैतान खे खीसे खां परे चओ इंशाअल्लाह। अबू हुरैरा फरमायो त असां समूरन तालिबनि जी ओभर आख़िर में मिठड़े मुहम्मद पाण पीती। साईं तोखे मूंखे तालिबनि जो मक़ाम ॿुधायो त महबूब साईं तालिबनि जी ओभर तो पीए। चइबो त क़ुरान वार जो एॾो मक़ाम आहे। सॼो उन्हनि पीउ खे मुबारक आहे, उन्हनि जे अमड़नि खे मुबारक आहे, उस्तादनि खे मुबारक आहे, उन्हनि जे मिटनि माइटनि खे मुबारक आहे। हिन मस्जिद मदरसे में चंदे ॾींदड़नि खे मुबारक। तव्हांजो पैसो सजायो लॻी रहियो आहे। अल्लाह साईं जेको कुझु मूंखां चवरायो मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अव्हां जेको कुझु ॿुधो रब साईं अव्हां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिक खैरुल खल्क़।